सांगड़ मां वाके ख़बर ॾींदा आहियूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद काइम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ संजोरो जे हद में मोटरसाइकिलनि जी फुर्जी शिकायतुनि जो नोटिस वठंदे एसएसपी सांगड़ कैप्टन सद्दाम हुसैन एसएचओ संजोरो खे कार्रवाई जा सख़्त हुकुम जारी कया। एसएसपी जी हिदायतुनि ते एसएचओ संजोरो अली अकबर खोखर पंहिंजे टीम सां गॾु शहर मां मोटरसाइकिल फुरलुट जी वारदातुनि में मुलविस जवाबदार अब्दुल रज़ाक राजपर खे गिरफ़्तार करे वरितो। जवाबदार जे कब्ज़े मां फुर थियल 3 मोटरसाइकिलूं पिणु हथ कयूं वयूं आहिनि। एसएचओ संजोरो मूजिबि जवाबदार खे बाज़ाब्ता गिरफ़्तार करे जांच पिणु शुरू कई वई आहे, जंहिंखां वधीक इंकशाफ जो इम्कान आहे ऐं संदसि गैंग जे ॿियनि साथियुनि जी गिरफ़्तारीअ लाइ कोशिशूं जारी आहिनि। एसएचओ टंजो आदम इम्तियाज़ अली ख्वावड़ मंशात फरोश अब्दुल जब्बार बलोच खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 1500 सिहत लाइ नुक़सानकार गुटका पुड़ियूं हथ करे वरितियूं आहिनि। एसएचओ सरारी रहम हुसैन वसवाणो इमदाद भंगवाल जी देसी शराब जी भठीअ ते छापो हणी 560 लीटर शराब हथ करे जवाबदार वज़ीर अहमद उर्फ पप्पू ब्रोई खे मौके ते गिरफ़्तार करे वरितो आहे। एसएचओ पीरूमल मुनीर अहमद जतोई मंशात केस में मफरूर जवाबदार सिकंदर कोसो खे गिरफ़्तार करे वरितो आहे। एसएचओ खिपरो मोहम्मद इब्राहिम सूमरो मंशात केस में मफरूर जवाबदार इमरान उर्फ मानी जत के गिरफ़्तार करे वरितो आहे। एसएचओ सांगड़ सनावलाए 2 मंशात फरोश सलीम उर्फ सूरज मसीह ऐं अहमद ब्रोई खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 20 लीटर शराब हथ करे वरितो आहे।